छो रस्तो रोकियो अथई? सामल ॻाल्हाईंदी। किथे आ पो सांवल घुराईस न। मां तुझे पोयां बीठो आहियां मुराद। तहां वारो इहो पुफड़ असांखे दर ते अची धमकी ॾेई वियो आहे सौट्र हैदर खे ऐं चवे थो त मां संग चटी में कॾहिं बि कोन ॾींदुसि जॾहिं त तहां ॿई रूंडे जा ज़िम्मेवार आहियो। ऐं वॾे अलल ऐलान थो चवे त जेकॾहिं सुभाणे तहां मुंहिंजे दर ते आयो त वापसि ख़ाली मोटंदव। शेर लाइ हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं सुभाणे असां ॼञ वठी आयासीं ऐं इन तरह तां ख़ाली मोटियासीं ऐं जेकॾहिं राति जे पेट में तहां का हरकत करे छोरी गुम कई त यकीन ॼाणो तहां ॿिन्ही जा हिन ॻोठ मां लाश निकिरंदव। लाश। सांवल धमकी न बाबा, धमकी न। धमकी? मुराद धमकी? सांवल खान कॾहिं बि कंहिंखे नाहे ॾींदो, ही सॼो राज ऐं ॻोठ गवाहे। सांवल खान लफ़्ज़ जेको ज़बान मां कढंदो आहे उहो हर हालत में पूरो कंदो आहे, छो त मां कंहिंखे बि कहिड़ो बि गुनाह बख़्श करे सघां थो, पर मुनाफ़िक़नि खे कॾहिं बि बख़्श न आहियां कंदो, छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। होश न विञा सांवल, होश न विञा। ऐं पाणीअ खां अॻु में कपड़नि लाहिण जी कोशिश न कर। निकाह थींदो ऐं सुभाणे हर हाल में निकाह थींदो। जेकर तव्हां चाहियो था न हैदर जो निकाह इज़त ऐं ख़ैर ख़ुबी सां थी वञे त पोइ घर में रूंडे खे नेर हणी घर में ॿधी छॾियो, न त हू तव्हांखे अहिड़ो त सुरमो पाराए वेंदो उहा तव्हांखे बि ख़बर न पवंदी। उहा अखी बि जंहिंखे रूंडो सुरमो पाराए वञे। मूं ज़िम्मो खयो आहे ऐं निभाईंदुसि। सुभाणे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। तव्हां 3 शाहिदनि सां सुबुह जो पहुची वञिजो। तव्हांजी अमानत तव्हांजे हवाले। हाणे त तुंहिंजो ख़ौफ़ ख़तम छो न सांवल? शेरल वारनि खे आगाह करणु ज़रूरी हो वारिस। जेकॾहिं हिननि खे आगाह न कयूं हा त हे सुभाणे के न के पिया बहाना ठाहिनि हा ऐं असांखे पिया उज़र ॾियनि हा। हाणे घटि में घटि इन्हनि वटि को बहानो ठाहिण जो बहानो त न हूंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।